वबरकातुहू। जीअं साईं चयो त क़ुर सिखो सिंधी में। रब ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में। रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रमज़ान मुबारक जे में असां हिकिड़ी थोरी ज़रूरी शइ मां शेयर करणु चाहियां पियो। त हिकिड़ी हदीस मुबारक आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी। त इन्हनि जो उर्दू ही अरबी में भी आहे, अंग्रेज़ी में भी लिखियल आहे, पर असां हुनजो सिंधी में तर्जुमो था पढ़ूं, थोरो टाइम घटि आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला ने फरमायो ऐं रिवायत कयो आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जंहिंजो मफ़हूम इहो आहे, असां अरबी में चवंदा आहियूं औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, औ माना या औ कमा क़ाल माना पोइ जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, छो जो लफ़्ज़ उहे मुकमिल ट्रांसलेशन जा थी कोन था सघनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद मुबारक आहे रमज़ान करीम जे रोज़नि जे बारे में, त जेको बि नथो छॾे धोखे वारी ज़ुबान, या उनमें ॿियूं बि अची सघे थो, कुझु बि अंग्रेज़ी में जेको लिखियल आहे उहो आहे फोर्ज्ड स्पीच, माना जंहिंमें कंहिंखे नुक़सानु थी वञे, को धोखो अची वञे, ग़लति ॻाल्हि हुजे, उहा ज़ुबान ऐं बुछड़ा अमल। पोइ न आहे ज़रूरत संदसि खाधे ऐं पीते खे छॾण जी। तो अल्लाह पाक इन ज़रूरत न आहे त को सॼो ॾींहुं खाधे पीते खां परे थो रहे। आमतौर रोज़ो त खाधे पीते खां परे आहे न। हक़ीक़त में असांखे इहा ख़बर न आहे त इहा घणनि ॿियनि शयुनि खां बि परे करण लाइ आहे। नसीब करे अमल जी ज़ुबान जेका आहे न, हीअ ज़ुबान इन जो कंट्रोल ॾाढो अहम आहे। बसि जेको सभ खां बहितर त इहो आहे त माण्हू घणो ॻाल्हाए ई न, घटि ॻाल्हायो, घटि सुम्हो, घटि खाओ, कम अज़ कम रमज़ान करीम में इंशाअल्लाह अल्लाह साईं असांखे इन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। पंहिंजो क्लास हले थो तजवीद जो, अल्हम्दुलिल्लाह ही जेको आहे अंग्रेज़ी में जेका स्लाइड ई उनजो सिंधी में ही स्लाइड आहे। अॼु असां इंशाअल्लाह ताला कवर कंदासीं नून कुतनी, ऐं ॿियो आहे हमज़तुल वस्ल, उहो अलिफ़ जो हिकिड़ो आहे, माना हरफ़नि मां अचे थो पियो। त हीअ असां कवर करे चुका आहियूं, जे अखर ऐं अखरनि जा क़िस्म आहिनि न, अहिड़े नमूने सां हाणे जॾहिं असां चऊं था पिया त हिकिड़ो हीअ आहे हमज़ुल वस्ल। असां अलिफ़ ऐं हमज़ में फ़र्क़ु ॾिठो होसीं न, त अलिफ़ ते जॾहिं बि हरकत ईंदी आहे त उनखे हमज़ा चइबो आहे। हाणे हीअ आहे हमज़तुल वस्ल। इहो हर क़ुर पाक जे हर लाइन में, हर सिट में 4-5 दफ़ा यकीनन हूंदो ई हूंदो। इन करे असांखे ज़रूरत आहे इनखे सम्झण जी। ठीकु, उन खां पोइ असां नेक्स्ट में पोइ 7 अलिफ़ ॿिया सम्झंदासीं वरी इंशाअल्लाह लज़ीज़। बसि अञा असां वटि पिया आहिनि वीडियोस जंहिंमें मूंखे कवर थींदी हुई। हाणे नून कुतनी, ठीकु आहे, इनखे चवंदा आहिनि नंढड़ो नून सिंधी में। ठीकु आहे न, इहो तक़रीबन 50 भेरा क़ुर पाक में आयल आहे, पर इहो नंबर ज़रूरी न आहे त सही हुजे, पर लॻभॻि इन जे ज़रूरु आहिनि। ठीकु, साईं तिलावत कंदा क़ुर पाक जी असांजे लाइ। हुन में हीअ असां ज़िक्र खणी ईंदासीं सूरह मुज़म्मिल जो इंशाअल्लाह ताला इनखे सम्झण जे लाइ। ओ हिते ॾिसो नून कुतनी वेठो आहे, ओ ही नंढो नून। साईं वलील्लाह साहब। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فكيف تتقون إن كفرتم يوما يجعل الولدان شيبا السماء منفطر به كان وعده مفعولا إن هذه تذكرة فمن شاء اتخذ إلى ربه سبيلا صدق الله العظيم. साईं माशाअल्लाह महिरबानी ज़कल्लाह फ़ी दुनिया वल आख़िरह। साईं हक़ीक़त में त अॼु जो पूरो जेको लेक्चर आहे नून कुतनी जो, साईं इन तिलावत में बयानु करे चुको। ॿ ॻाल्हियूं आहिनि, ॾिसो हीअ आयो आहे, हीअ लफ़्ज़ आहे, ऐं ॿियो हेॾो ही लफ़्ज़ आहे। पहिरियों साईं पढ़ियो यौम यजअलुल विल्दान शीबा, ठीकु, उन खां पोइ पढ़ी जो साई ते टुटी वई त आयत जी निशानी आहे न, त हिते शीबा सही आहे पढ़णु। उन खां पोइ साईं हिनखे गॾाए पढ़ियो त पोइ चयईं शीब निस्समा, पोइ नून कुतनी पढ़ियईं। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो अॼु जो पूरो सबक़ु आहे।
भई जिते बि नून कुतनी ॾिसो तव्हां ही नंढिड़ो नून लिखियलु हुजे मथां त उते या त तव्हां हिते सुकून करे सघो था पिया जेकॾहिं आयत ते आहियो, जेकॾहिं गॾाए था पढ़ो त हिनखे पढ़िबो शीब निस्समा। हाणे ॻाल्हि इहा आहे, हिन में हिकिड़ी अॻिते हमज़तुल वसल छो खणी आया आहियूं सिखण लाइ, उहो इहो आहे त ॾिसो साईं जॾहिं पढ़ियो यौम यज अलुल विलदान शीबा, पोइ हिन वापसी करे साईं पूरो गॾु पढ़ियो, पर जेकॾहिं मां हिते सुकून कयो ऐं मां हितां पढ़णु थो चाहियां, पोइ मां हितां कीअं पढ़ां? हिनखे त का हरकत ई कान्हे का, ऐं हरकत खां सवाइ कंहिं शइ जो उचार न थींदो। माना हिनखे छा पढ़ां मां? ही अलिफ लाम आहे, न हिन ते हरकत आहे न हिन ते हरकत आहे, न अल आहे न उल आहे, या इल हूंदो कुझु त हूंदो, उहो कीअं सम्झिजे? उहो इहो आहे हमज़तुल वस्ल जंहिंजो असां ज़िक्र था कयूं। ठीकु आहे, इहो असां सिखंदासीं, नून कुतनी ऐं हमज़तुल वस्ल। हाणे साईं खे त वरी बि ख़बर जेकॾहिं हूंदी फॉर एग्ज़ाम्पल त भई कीअं पढ़िजे, पर असां मूं घणा माण्हू आहिनि जिन खे का ख़बर न आहे, या त जेकॾहिं कंहिंखे ख़बर बि आहे त हिन में असां लाइ थोरो इहो आहे त असां थोरो डेप्थ में ॾिसंदासीं त हिन जो कानून कहिड़ो आहे पढ़ण जो, ईअं कीअं था पढ़ूं। ठीकु, अचो ॾिसूं था पिया। मुख़्तस तरफ़ छा आहे? नंढिड़ो नून जंहिंजे हेठां कसरा हुजे, तव्हां नून जे हेठां ॾिसो त साईं चयो शीब निस्समा, माना नून जे हेठां छा ई? कसरा ई। उहो तॾहिं ईंदो आहे जॾहिं हिकु लफ़्ज़ में तनवीन हुजे, हाणे तनवीन ते त हुई कोन, ऐं ॿिए लफ़्ज़ में हमज़तुल वसल अचे। हाणे हीअ त पोइ ते वञी ॾिसो हिते त तनवीन आहे कोन, किथे आहे त तनवीन नज़र अचे थी, पोइ इहो कानून कीअं आहे इहो ॾिसूं था पिया। ठीकु आहे, ऐं ॿिए हिन ते हमज़तुल वसल हुजे ॿिए लफ़्ज़ में, इन्हनि खे गॾाईंदो आहे हमज़तुल वसल जेको आहे। ठीकु, अचो ॾिसूं थोरा। हाणे इहा थी वई डेफिनेशन, हिकिड़े लफ़्ज़ में छा थींदी? तनवीन, ॿिए लफ़्ज़ में छा हूंदो? हमज़तुल वसल। ठीकु, अचो ॾिसूं। हमज़तुल वसल जी माना छा आहे? वसल माना मिलाइणु, ॻंढाइणु, माना ॻंढींदड़ हमज़ा। ठीकु, या इन जी निशानी आहे हीअ, ईअं हमज़तुल वसल लिखियलु हूंदो आहे घणनि जाइनि ते, पर किन किन जाइनि ते जीअं हाणे असां ॾिठोसीं उहो ही बि हमज़तुल वसल अथव, ॻंढींदड़ आहे। ठीकु आहे, त पर किन जाइनि ते कॾहिं कॾहिं ही किन मुसफ़नि में ही स्वाद न लिखंदा आहिनि, अरबी वारनि में घणे क़दुरु लिखियलु हूंदो आहे, सिंधी में ईअं लिखियलु हूंदो आहे, या इंडो पाक वारा जेके आहिनि। ठीकु आहे, पर माना उहो बि हमज़तुल वसल आहे। अचो हीअ आहे, हीअ अलिफ़ आहे न, सिंधी में असां ॾिसूं अरबी में अलिफ़ आहे, अलिफ़ ते जेकॾहिं हरकत ईंदी त इहो हमज़ा थींदो, ऐं हमज़ा जी निशानी हीअ आहे। ठीकु, इहो असांखे ख़बर आहे। हाणे जेकॾहिं ॾिसो हीअ हमज़ा ते फ़तह ईंदी, उहो फ़ा जेको आहे फ़तहतुन लाइ लिखियलु आहे, नंढड़ी करे शॉर्ट फॉर्म करे, त माना इनखे चइबो हमज़ा ज़बर अ। हीअं बि लिखी सघिजे थो, अलिफ़ जे मथां हमज़ा जी निशानी हूंदी आहे, उनजे मथां ज़बर, त हीअ चवंदो हमज़ा ज़बर अ। अहिड़े नमूने सां जेकॾहिं कसरा हूंदी, काफ़ शॉर्ट फॉर्म आहे कसरा जो, जेके ज़ेर चवंदा आहियूं, हमज़ा ज़ेर ए, ऐं हीअं बि लिखी सघिजे थी। हीअ छा आहे? दम, माना पेश, हमज़ा दम उ, हमज़ा पेश उ, हीअं बि लिखी सघिजे थो। ऐं वरी हिकिड़ो हूंदो आहे सुकून, कॾहिं कॾहिं हमज़ा ते सुकून ईंदो आहे, हुनखे चइबो आहे हमज़ा साकिन, है न, इहो ईअं लिखिबो आहे हमज़ा ते सुकून अचे, इहा हरकत न आहे, पर जॾहिं बि हमज़ा ते सुकून ईंदो आहे, उनखे हिकिड़े पढ़ण जो तरीक़ो आहे, उहो ॾिसंदासीं इंशाअल्लाह नेक्स्ट में। ठीकु, हिन मिसाल बि ॾिसंदासीं। अच्छा, हीअ आहे हमज़ा। हमज़ा जा ॿ क़िस्म थींदा आहिनि, हमज़ल क़त, क़त ए, हमज़तुल क़त ए। ठीकु आहे, माना हीअ छा आहे? हमज़ा ज़बर अ, हमज़ा ज़ेर ए, हमज़ा पेश उ, जेकॾहिं बि किथे लिखियल हूंदा त इहे इन्हनि खे चइबो हमज़तुल क़त ए। आहे त हमज़ा, पर हिनखे ॿियो नालो ईंदो आहे हमज़तुल क़त। हमज़तुल क़त जो मक़सदु कहिड़ो आहे? ॻाल्हि कहिड़ी आहे? उहो इहो आहे त इन सां लफ़्ज़ कोई बि शुरू थी सघे थो पियो क़ुर पाक में, अलिफ़ सां न थींदो, पर हिन हमज़ा सां थींदो। ॿियो हूंदो आहे हमज़तुल वस्ल, हीअ आहे हिन जी निशानी। ठीकु आहे, इहा निशानी छा आहे? जंहिं स्वाद अख़र थींदो आहे, हुनखे जेकॾहिं हीअ कटे छॾियो, हीअ पेट, त हीअ जेको आहे हीअ निशानी आहे अड़ी, इहा ईंदी आहे हिन जे मथां, इनखे चइबो आहे हमज़तुल वस्ल। वस्ल जेका हीअ स्वाद आहे, हिन सौ जो वस्ल। ठीकु, हीअ ॾिसो न, मथे वञी लॻी अलिफ़ जे मथां।
हाणे हमज़ा अलिफ ज़बर सां उचार कहिड़ो ठहंदो आहे ऐं हिन सां ए हिन सां ब ठीकु आहे इहो उन खां पोइ हाणे असांखे ख़बर आहे हिकिड़ो कानून आहे आम इहो सम्झी छॾिजे त को बि लफ़्ज़ बिना हरकत जे नथो उचारे सघिजे उन ते हरकत लाज़मी आहे ठीकु आहे हमज़तुल वसल हाणे किथे किथे जंहिं ते असां हीअं न लिखंदासीं इन खे नंढो करे हमज़तुल वसल ई कंदासीं हमज़तुल वसल ठीकु आहे हमज़ा ऐं वसल क़ुरानी आयतुनि में कीअं आयल आहे इहो थोरो ॾिसिजे टे तरह सां ईंदो आहे इहो पहिरियों जेकॾहिं अलिफ मथां साद जी हीअ निशानी हूंदी ठीकु पर कॾहिं कॾहिं छा हूंदो आहे अल्फ़ मथां साद जी निशानी न हूंदी आहे पर हूंदो हमज़तुल वसल आहे असांखे ख़बर पइजी वेंदी त वसल हमज़तुल वसल आहे छो जो उन ते का हरकत जी निशानी न हूंदी न काई बि न हूंदी जेकॾहिं हीअ न हूंदी त हो बि न हूंदो न फतह कसरा दम बि न हूंदी ठीकु ऐं हिन खां पोइ कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे त हमज़तुल वसल जेको आहे बिल्कुलु बि न हूंदो आहे माना लिखियल ई न हूंदो आहे पोइ असांखे ख़बर पवंदी त हिन लफ़्ज़ में हमज़तुल वसल आहे उहो ॾिसो त मिसाल ख़बर पइजी वेंदी हिते असांखे इंशाअल्लाह हाणे ॾिसो हमज़तुल क़त सां छा थींदो आहे त माना इन सां कंहिं लफ़्ज़ जी शुरूआत थी सघे थी पई क़ुर पाक में ठीकु आहे ऐं हमज़तुल वसल उहो आहे जेको मक़सदु त इन जॾहिं ॿिनि लफ़्ज़नि खे ॻंढाइणो हूंदो आहे त उनखे हमज़तुल वसल सां ॻंढाइबो आहे अहिड़ो लफ़्ज़ जंहिंजे शुरू वारे अखर ते हरकत न हूंदी आहे उन जॻह हमज़तुल वसल लॻाइबो आहे माना छा हूंदो आहे त हाणे हिकिड़ो लफ़्ज़ आहे अहिड़ो क़ुर पाक में माना इस्तेमालु थिए थो पियो जंहिं ते का हरकत कान्हे जीअं उहो ॾिठोसीं असां पहिरियों इहो ई जेको हुन में शीब निस समाव हाणे उते लिखियो पियो अलिफ़लाम समाव अलिफ़लाम ते का हरकत कोन ई हाणे इहो थींदो त जॾहिं असांखे इहो लफ़्ज़ जॾहिं की असां गॾाइणो थो पए त उनखे असां कीअं गॾाईंदासीं हमज़तुल वसल ॾींदा आहियूं उनखे चइबो आहे जीअं हिते ॾिसो न हिते बि हाणे हीअ आहे हमज़तुल वसल असांखे हिन सां गॾाइणो आहे हाणे हीअ अखर आहे न हिन ते ॾिसो का हरकत कोन्हे का हाणे हीअ असां कीअं हुनखे पढ़ंदासीं इन करे असांखे हमज़तुल वसल हणणो पवंदो जेको छा कंदो उहो हिन अखर खे हिन सां गॾाइण जो सबबु ठाहींदो हाणे असां चऊं था न हमज़तुल वसल ठीकु त माना ही तो खे हिन सां लाम सां जज़म न तुल करे वियासीं ठीकु अहिड़े नमूने सां इन इहो ई कमु आहे हमज़तुल वसल जो गॾाईंदो आहे अच्छा हाणे हीअ हमज़तुल वसल आहे त जंहिंमें निशानी अचे साद हुजे मथां या न हुजे पर बहरहाल जॾहिं हरूफ़ कमरी ईंदा आहिनि न त हमज़तुल वसल पढ़िबो न आहे अखर लफ़्ज़ गॾाइबा आहिनि पर अखर इहो हमज़तुल वसल इहो पढ़िबो न आहे छो जो हुन ते इहा हरकत न आहे इहा हिनजी निशानी आहे इहा हरकत न आहे इन करे हीउ उचारबो न आहे हीअ छड़ी निशानी आहे त ख़बर पए त हमज़तुल वसल आहे जीअं ॾिसो हीअ आहे न सा जेका निशानी जंहिं ते पियल हुजे ठीकु आहे हाणे हिकिड़ो लफ़्ज़ लिखियलु आहे वल बैत त पढ़ूं असां छा था वल बैत ही अल्लाह न त असां हिन खे वाव खे हिन सां गॾाए वेंदासीं लाम सां वल बैत ऐं इन में थींदो छा हीअ हमज़तुल वसल आहे इहो निकिरी वेंदो वल बैत पढ़बो यानी हिन जो कमु इहो हुयो हिन ॿिन्ही खे गॾाए छॾियईं पाण हटी वियो बसि वल बैत भई तव्हां पाण में मिली वञो मुंहिंजो कमु इहो आहे ठीकु थियो उन खां पोइ पढ़िबो हिनखे कीअं वल बैत ठीकु लिखण में हमज़ा लिखबो हमज़तुल वसल लिखबो पढ़बो न ठीकु उन खां पोइ हलूं था पिया हीउ ॿियो मिसाल आहे असां पढ़ंदा न बिस्मिल्लाह रहमान रहीम ठीकु हाणे इन में बि ॾिसो हिन में आयल आहे हीअ निशानी हिन में आयल आहे इन करे असांखे ख़बर आहे त हीअ हमज़तुल वसल आहिनि ठीकु अच्छा हिन में छा आहे हीअ कहिड़ा हमज़तुल वसल खां पोइ अखर कहिड़ा आया आहिनि हरूफ़ शम्सी आया आहिनि हुन में छा हुयो हुन में वल बैत में बा जेको अखर आहे उहो हर्फ़ कमरी हुयो यानी हुन में अल पूरो पढ़िबो आहे पर हिन में छा थींदो आहे हिन में ॾिसो ही जेको आहे हिन में हमज़तुल ख़तमु थी वेंदो हिन खे छा आहे छा पढ़िबो अल जेको ख़तमु थी वियो छड़ो हमज़तुल वसल न वियो हे ॾिसो अल बि हली वियो लाम बि छो उनजे करे जो ही हर्फ़ शम्सी आला सिधो असां हीअं पढ़ंदा आहियूं बिस्मिल्लाह ठीकु हाणे हिते अचो रहमान आहे ठीकु आहे हिनखे असां कीअं कंदासीं ही अल ख़तमु थी वेंदा ही हा वञी हिन सां पढ़िबो रा सां हिर
खां पोइ हीउ ख़तमु थियो त छा थींदो निर जे करे हरूफ शम्सी असांखे कीअं ख़बर पवंदी आहे उहा उन जे अखरनि ते शद लिखियल हूंदी आहे सवलो आहे सम्झणु ठीकु हीउ थियो निर अहिड़े नमूने सां पढ़िबो कीअं हाणे ॾिसो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ईअं पढ़णु खपे असांखे चिटो असां पढ़ूं बिस्मिल्लाह रहमान रहीम न बिस्मिल्लाह रहमान रहीम ॼण हुन में शद आहे ई कोन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ठीकु थियो उन खां पोइ हाणे हलूं था पिया हमज़तुल वस्ल जे हिकिड़ो ॿियो मिसाल था खणूं हीअ असां जेको पढ़ंदा आहियूं न रबिश रौली सदरी इहा असां दुआ घुरंदा आहियूं इन में ॾिसो हीअ आहे हीअ छा आहे अलिफ़ आहे पर इहा अलिफ़ कहिड़ो आहे हिन ते स्वाद निशानी कोन्हे का ही मिसाल आहे जंहिं ते इहा निशानी न हूंदी आहे पर असांखे ख़बर आहे त हीअ हमज़तुल वस्ल आहे छो जो हिन ते निशानी काई ॾिनल कान्हे अदरवाइज़ ठीकु आहे का हरकत हुजे आहे हिन ते त पोइ छा हुजे आहे हमज़तुल क़ते हुजे आहे पर उहो न आहे हाणे बिना सादे निशानी जी आहे पोइ हिन में हलूं था पिया अॻिते ओ ही बि अचे थो अखर जंहिं ते निशानी कान्हे का काई बि माना ही हमज़तुल वस्ल आहे ठीकु थियो अच्छा हाणे हिननि में छा थींदो पहिरीं इहो ॾिसूं त हमज़तुल वस्ल न पढ़िबो त हिन खे लफ़्ज़ कीअं पढ़िबो आहे रबिश रह छा थींदो हाणे अल कोन्हे का हिते ॾिसजो पर छड़ो हमज़तुल वस्ल आहे त पढ़ंदा कीअं रबिश रह ईअं थींदो ईअं पढ़िबो ऐं हीउ कीअं पढ़िबो इहो पढ़िबो वहलुल ठीकु थियो अॻिते थोरो हलूं जॾहिं असां हिते हलियासीं पए त हिन में असां त हीउ ॾिठोसीं त हीउ हमज़तुल वस्ल हीउ आयो पर हिते हली हली ॾिसूं था त ओ हीउ अलिफ़ बि लिखियलु आहे हिते पर हिन ते हरकत आहे ठीकु इहो छा आहे इहो हमज़तुल क़ते आहे हरकत आहेसि न इहो आहे फ़र्क़ु हाणे सुञाण में अची वियो न ईज़ी सुञाणिजी वेंदो हमज़तुल क़ते आहे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे अञा जेकॾहिं हलूं था पिया अॻिते त ॿियो अलिफ़ त कोन्हे ओ हीअ आहे अलिफ़ पर हीउ छा आहे ही हमज़तुल क़ते त कोन्हे यकीनन पर हीउ हमज़तुल वस्ल त न आहे इहो परेशानी थी वेंदी सोचिजे न कीअं थींदो कीअं ख़बर पए त हमज़तुल वस्ल आहे इहो हमज़तुल वस्ल न आहे इहो ठीकु उहो ईअं ख़बर पवंदी त हमज़तुल वस्ल उते ईंदो आहे जिते हिन अखर खे मिलाइणो हुजे हिन अखर ते निशानी काई पंहिंजी न हुजे पर हीअ त काफ़ ते पंहिंजी निशानी आहे इन करे यफ़क़हू क़ौली हिननि खे गॾाइण जी ज़रूरत कोन्हे का हीउ पढ़ी सघिजे थो पाण बि हीउ पाण पढ़ी नथो सघिजे शीन ठीकु ऐं हीउ हा नथी पढ़ी सघिजे पाण इन करे हिनखे हमज़तुल वस्ल खपे त कंहिं ॿिए सां असां गॾाए छॾिजेसि तॾहिं थियो ॾिठो हाणे ॿी ॻाल्हि हिन में हिनखे चइबो आहे इहो आहे हर्फ़ विकाए आहे उहो सिखंदासीं पोइ हिनखे पर बहरहाल इहो हमज़तुल वस्ल न आहे अच्छा बिस्मिल्लाह रहमान रहीम जो वरी मिसाल खणूं था पिया हिकिड़ो दफ़ो ॿियो हिन में तव्हां ॾिसो त हिकिड़ी ॻाल्हि आहे असां चयोसीं त टे क़िस्म जा थींदा आहिनि हमज़तुल वस्ल जीअं यानी टाइम केतिरो आहे टाइम थी वियो आहे काफ़ी ठीकु आहे त हमज़तुल वस्ल उहो हूंदो आहे कॾहिं कॾहिं ज़ाहिर न थियल हूंदो आहे उहो हिन मिसाल में अचे थो पियो बिस्म जेको आहे न इन में हमज़तुल वस्ल आहे पर लिखियल ई कोन्हे अलिफ़ त आहे ई कोन हिन में इहो आहे हिन में अलिफ़ कीअं आहे ॾिसो हीउ छा आहे हिनखे जेकॾहिं असां भञंदासीं टोड़ींदासीं त हीउ बे ऐं हीउ सिम आहे हेॾो हिनखे हमज़तुल वस्ल खपे तॾहिं थींदो बिस्म पोइ छा थियो आहे हिनखे लिखण जो तरीक़ो ई क़ुर पाक में ईअं आयो आहे जो हिन जो हमज़तुल वस्ल लिखियो ई न वियो आहे बिस्मिल्लाह ॿियो मिसाल असांजो अलाह असां पढ़ंदा आहियूं न अलाह ॿियो हूंदो आहे लिल्लाह कारण अलाह जे कारण हीउ थियो आहे हीउ आहे लिल्लाहे हीउ लाम आहे ऐं हीउ अलाह लिल्लाहे अलाह जे कारण इन में बि हमज़तुल वस्ल आहे पर लिखियल कोन्हे को कीअं ॾिसूं हीउ लिखियल छा आहे ले पोइ लिखियल आहे अलाह अलाह जो छा चवंदा आहियूं असां अलाह अल हिकिड़ो दफ़ो लाम आयो वरी ला ठीकु आहे माना ॿियो दफ़ो बि लाम आयो पोइ अलिफ़ आयो मथां अल ला लाम ते ॿ दफ़ा लाम आयो त हुन ते शद अची वई अलिफ़ जो ई मथे लिखियो आहे असां ठीकु आहे त माना लिल लाहे जॾहिं हमज़तुल वस्ल ईंदो हिनखे मिलाइण लाइ छो जो पहिरें लाम ते छा हूंदी आहे शद में ॿ लाम आहिनि पर पहिरें लाम ते छा हूंदी आहे जज़्म शद में जॾहिं
असां चऊं बे खे शद हुजे त पे बा ज़बर ब या बा फतह ब त बा पहिरें ते हूंदी जज़्म ॿिए ते हूंदी शद त हिन में बि लाम ॿ आहिनि न त पहिरीं ते जज़्म आहे लिल्लाहि इन करे हिनखे हमज़तुल वसल खपे पियो पर असां लिल्लाहि में हमज़तुल वसल न लिखंदा आहियूं इहो त ठीकु थियो इंशा अलाह ताला अॻिते ॻाल्हियूं पिया असां सूरह फातिहा पढ़ंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हो इहो लिल्लाहि ते ठीकु आहे हिन में हमज़तुल वसल कोन्हे पर हिते हमज़तुल वसल आहे ऐं ॿियो हिते रब्बिल आलमीन हिन में हमज़तुल वसल आहे ठीकु हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ असां पढ़ूं था पिया अल्हम्दुलिल्लाह सही हीअ पढ़ूं था लिल्लाह ठीकु आहे हीअ था पढ़ूं रब्बिल आलमीन ॾिसो पढ़बो कीअं आहे रब्बिल आलमीन हमज़तुल वसल निकिरी वियो इहो ठीकु आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो मां अलहम्द छो पढ़ियो हिन करे हीउ रखियो आहे अलिफ इहो असांखे त ख़बर आहे अलहम्द आहे इहो बिल्कुलु असां पढ़ंदा आहियूं पर जेकॾहिं मूंखे ख़बर न हुजे मां नओं सिखंदड़ हुजां त हमज़तुल वसल हिते लिखियो पियो आहे मां अॻियों को हिनखे अखर बि कोन्हे को मां हिनखे अलहम्द छो पढ़ां मां इल्हम्द छो न पढ़ां उल्हम्द छो न पढ़ां माना टई हरकतूं थी सघनि थियूं न हिन ते अल्फ ते पढ़ण लाइ या फतह हुती या कसरा या दम आहे मां हिनखे अलिफ फतह सां छो थो पढ़ां असां जो पढ़ूं था असांखे ख़बर आहे पढ़ंदा सही आहियूं पर कानून असांखे ख़बर आहे अॼु असां कानून सिखंदासीं इंशा अलाह ताला ठीकु ऐं हीअ त असां पढ़ूं था पिया ॾिसो हे मां हिनखे गॾाए थो वञा त रब्बिल आलमीन मां जेकॾहिं छड़ो चवां हिनखे पढ़ां त पोइ छा पढ़ंदुमि अल आलमीन मसइलो इहो आहे त इहा फतह छो थी अचे हिन ते बि फतह आई हुन ते बि फतह आई कसरा ऐं दमा छो न आई इहो कानून ॾिसंदासीं इंशा अलाह ताला ॾिसूं था पहिरें ॿ सराइबियूं थींदियूं इनशा अलाह ठीकु हाणे छा आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम ही त हिन में असांखे ख़बर आहे त हिन में अंदरि इस्म आई ठीकु हाणे हिन में असां कीअं पढ़ंदासीं हे असां पढ़ूं था अलाह ही पढ़ूं था अर रहमान ही पढ़ूं था अर रहीम ॻाल्हि इहा आहे त हिन में बि फतह आई हिन में बि फतह आई हिन में बि फतह आई हिन में फतह न आहे ही कसरा आहे त हिन में हमज़तुल वसल असां ॾिठोसीं न पर जेको हिकिड़ो लफ़्ज़ अलॻि कयोसीं त इस्म उन में असां उस्म छो था चऊं अस्म छो था चऊं हिते कसरा आई आहे हिननि ते फतह आई आहे हिकिड़ी ॻाल्हि इहो ॾिसंदासीं ठीकु छो अगेन हाणे ॻाल्हि इहा आहे त जिते अल आहे किथे बि तव्हां ॾिसंदव न जीअं ही अलहम्द आहे ही अल आहे न इनखे निशानी ॾिबी कहिड़ी फतह अथनि अल जाते बि ॾिसो उनखे फतह सां पढ़बो अलहम्द अल आलमीन अर रहमान अर रहीम ठीकु थियो इहो तमामु हिकिड़ो आसान कानून थी वियो उन खां पोइ जेकॾहिं हमज़तुल वसल बाद लाम न आहे माना अल हूंदो या हमज़तुल वसल हुजे ऐं लाम आहे त उन ते छा ईंदी फतह ईंदी ठीकु आहे न हीउ जेको मूं चयो न हिनखे थोरो लफ़्ज़ खे सही करिणो पवंदो हीउ अल न आहे हीउ हमज़तुल वसल ऐं लाम इहे ॿई हुजनि त जेकॾहिं हिनखे माना लफ़्ज़ में असां हिनखे पढ़णु घुरूं त हिन हमज़तुल वसल ते छा ॾींदासीं फतह ॾींदासीं अलहम्द पढ़बो पर ॿियो मिसाल इहो आहे त जेकॾहिं हमज़तुल वसल बाद लाम न आहे त पोइ छा थींदो पोइ छा थींदो कानून इहो आहे त लफ़्ज़ जेको ॿियो आयो आहे उनजे टे अखर जी ॾिसबी कीअं यानी उन लफ़्ज़ में जे दम त हमज़तुल वसल ते दम ॾिबी जे न त कसरा ईंदी ठीकु थियो कीअं मिसाल वठूं हाणे ही हिकिड़ो लफ़्ज़ आहे हमज़तुल वसल उन खां पोइ छा आयो आहे ही लाम आहे लाम न आहे त पोइ छा कंदासीं त उन जे टे अखर खे ॾिसंदासीं ही हिकु अखर हमज़तुल वसल जो ॿियो नून टियों आहे ज़ुआ ही ज़ुआ ते छा आहे दम आहे माना पोइ असां जॾहिं इनखे पढ़ंदासीं त कीअं पढ़ंदासीं उनज़ुर अलिफ ते छा खणी हिनखे छा खणी आयासीं हमज़तुल वसल ते दम खणी आयासीं ईअं उख़रुज उदखिल ईअं लफ़्ज़ थींदा आहिनि ॿियो अलम नशर जी जेको आहे रबिश राली पढ़ियोसीं न उन में हमज़तुल वसल खां पोइ अलिफ त न हो न त शीन आहे न
इन करे असां उनजो कम अखर ॾिसंदासीं, 1 2 3 अखर उन ते रा आहे। रा ते छा आहे, ॾिसो दम न आहे, जेकॾहिं दम हूंदी त असां हिनखे दम ॾींदासीं ही, पर हिते जेकॾहिं दम न आहे त पोइ छा आहे, असांखे कसरा ॾियणी पवंदी, चाहे फतह हुजे चाहे हिन ते कसरा हुजे। हमज़तुल वस्ल ते कसरा ईंदी, दम न हूंदी त कसरा ईंदी। कीअं, रा ते छा आहे, दम न आहे त थींदो इशरा। इज़हब इक़रा, असां छो चवंदा आहियूं इक़रा, उक़रा छो न चवंदा आहियूं, छो जो हिन जे 3 अखर ते 1 2 हे टियों रा खे फतह आहे न, हिनखे कसरा ईंदी। हिनखे भले फतह हुजे या कसरा हुजे, हिते कसरा ईंदी। ॾिसणो असांखे कानून छा आहे, दम ॾिसणी आहे, दम आहे या न आहे। दम आहे त दम ॾींदासीं, दम न आहे त कसरा ईंदी, इहो कानून थियो। इन खां पोइ हलूं था अॻिते, नून कुतनी, टाइम असांखे 5 मिंट बि आहिनि अञा, ठीकु आहे। अचो था नून कुतनी खे सम्झूं था पिया, हमज़तुल वस्ल सम्झ में अची वियो, ठीकु। हाणे हिन में ॾिसूं था पिया त ही आहे, ही हिन जी ही छा आहे, सी नून कुतनी काॾों आयो, छो आयो, रिखियो छो वियो आहे हिते, कीअं ॾिसूं, अचो हिन में, ठीकु आहे, ॾिसूं कीअं था आहियो। हाणे ही जॾहिं असां पढ़ूं था पिया त नून कुतनी खां पहिरीं तव्हां ॾिसो, जॾहिं तव्हां पढ़ो था पिया त हिते जेका बीहण जी निशानी आहे या इनखे ॾिसबो, हिनखे ॾिसबो त आयत ही जीअं साईं पढ़ियो कीअं शीबा, छो जो असल में आहे छा, ही जेको लिखियलु आहे न, इहो तनवीन आहे हिते, इहो छा आयो, शीबन। तव्हां काफ़ी जाइ ते ॾिसंदो त ही नून कुतनी मथां लिखियलु कोन हूंदो आहे, पर हिते लिखियलु हूंदो आहे, तनवीन ई ॾिनल हूंदी आहे, शीबन। पोइ जिनखे ख़बर आहे उहे सही पढ़ंदा आहिनि। हाणे शीबन लिखियलु आहे हितां, ऐं हिते लिखियलु आहे हमज़तुल वस्ल आहे, अलिफ हमज़तुल वस्ल जो आहे, अलिफ न आहे, हमज़तुल वस्ल ऐं लाम। हाणे हिननि ॿिन्ही ते का हरकत त आहे कोन, त हिनखे हिन सां कीअं गॾाए पढ़िजे। जेकॾहिं असां आयत जो कानून आहे त थींदो शीबा, पर जेकॾहिं आयत जो कानून न, असां हीअ सिल ऐं हीअ क़ाफ़ लिखियो पिया न, इन जो मतिलबु आहे गॾाए पढ़ो बहितर आहे, भले आयत आहे पर गॾाए पढ़ो त बहितर आहे। त इनखे पोइ कीअं पढ़िजे, इहो आहे कानून। हिते आहे वक़्फ़ जी निशानी, पोइ हीअ, ठीकु आहे न। हाणे ॾिसूं था जो थींदो छा, हाणे हीअ आहे नून कुतनी, इनखे सम्झूं था पिया। हीअ सूरह मुज़म्मिल में आहे, 17 अरिड़हं नंबर आहे, त सूरह मुज़म्मिल खां आहे 73 नंबर। हाणे यौम यजुल मिल्दान, हिनखे असां नंढो रखियो आहे, शीबन आहे लिखियलु हिते। उन खां पोइ छा आहे, हीअ लिखियलु आहे अलिफ लाम, या अलिफ बि न आहे, हमज़ा अलिफ, सॉरी, हमज़तुल वस्ल लाम साकिन समा, ठीकु। हाणे ही आहे हमज़तुल वस्ल, पोइ ऐं पोइ हिन खां छा आयो आहे, ही शमसी अखर आयो आहे, उहो शमसी अखर। त इन में असां छा ॾिठोसीं त जॾहिं शमसी अखर ईंदो आहे हमज़तुल वस्ल खां पोइ, अलिफ लाम ॿई ख़तम थी वेंदा आहिनि। यानी अच्छा, हाणे इहो ॾिसां हिन टुकड़े खे, हिन टुकड़े में चऊं था पिया त जॾहिं हिनखे असां खोलींदासीं त ही तनवीन छा थींदो आहे, हिनखे चइबो आहे शीबन। तनवीन में नून साकिन गॾु हूंदो आहे न, शीबन आहे इहो माना लिखियलु। ऐं हेॾो छा लिखियलु आहे, हेॾो वरी साॻी हीअ लिखियलु आहे, हीअ, ठीकु। हाणे हिनखे हिन सां मिलाइणो आहे, इहो कानून ॾिसणो आहे, त थियणो छा आहे, जेको आहे हिन में सॉरी इत्काउ साकिनी चइबो आहे हिनखे, थोरो थी वई आहे, सुरी वई आहे हिन मां, इत्काउ साकिनी थींदो आहे, ही सुकून ओ हिन सां मिलंदो हिते, ठीकु। कीअं आयो, हाणे ॾिसो इनखे चइबो आहे इत्काउ साकिनीन। ॿिनि साकिननि जो जॾहिं मिलणु आहे न, त मिलण लाइ हिकिड़ो कानून आहे। कीअं कानून थींदो, उहो छा थींदो, हिकु माना जेको पहिरीं जेको अखर आहे मिलणो आहे सुकून वारो, इनखे का हरकत ॾिबी त हुन सां वञी मिले, ऐं पोइ कहिड़ी हरकत ॾींदा आहियूं असां, कसर। ऐं पोइ आहियूं असां, इनखे चइबो आहे नून खे हरकत ॾेई चइबो आहे नून कुतनी। ही थींदो, लिखिबो हीअं, लिखी ते ॾींदा आहिनि हिकिड़ी हरकत। हिन मुंहिंजो जॾहिं नून कुतनी अलॻि थी वियो त हिन ते बा ते फतह अची वई न छड़ी, त हीअ थींदो शीबा, जीअं हूंदो आहे हीअ आहे न, ही हिकिड़ी फतह हिन मां निकिरी वई, शीबा लिखिजी वियो,
ऐं हेॾो जेको आहे हुनजो नून साकिन ते ज़ेर अची वेंदी त हाणे नून साकिन हिन सां मिली वेंदो, छो जो हमज़तुल वस्ल आहे न विच में, त हिन खे पढ़ंदो कीअं, निस्सा शीब निस्समा, इहो आहे तरीक़ो। ठीकु थियो, जीअं पोइ छा हिनखे शीब निस्समा, ही आहे हिन जे पढ़णु जेको साईं पढ़ियो पए, शीब निस्समा। ठीकु थियो, पोइ हाणे ॿियो हिन जो मिसाल कहिड़ो आहे, हिकिड़ो क़ुर पाक में आयल आहे सूरह कहफ में 88 नंबर आयत आहे, जज़ा अन अल हुस्ना। इहो कीअं पढ़बो आहे, ही जज़ा अन ही तनवीन आहे, पर हिते हमज़तुल वस्ल ऐं सुकून आहे। हाणे हिनखे कीअं गॾाए पढ़जे, हीउ थींदो जेकॾहिं असां छा कंदासीं हिनखे जज़ा अन, पहिरियों त हिनखे खोलबो, ठीकु, जज़ा अन, पोइ हीउ छा थींदो जज़ा अ, ऐं नून साकिन खे छा नून कुतनी आहे ही ठाहे छॾिबो हिनखे, पोइ ईअं हमज़ा थींदो हिते, हिनखे हिकिड़ी फतह ईंदी ऐं नून खे कसरा ईंदी, छो जो नूतनी खे कसरा ईंदी आहे। ठीकु, पोइ कीअं पढ़बो ॾिसो कीअं थो अचे, जज़ा अ निल हुस्ना, मतिलबु तनवीन खे टोड़बो, जज़ा अ निल हुस्ना, जज़ा अन पढ़ी सघिजे थो न, जज़ा अन, पर पोइ हिते पढ़बो जज़ा अ निल हुस्ना। हाणे छा आहे त हिते जीअं लिखियलु आहे न, त हिते नून कुतनी लिखियलु कोन्हे, त पोइ कीअं कंहिंखे ख़बर पवंदी, इन करे जेके असांजा जेके क़ुर शरीफ़ में मसहफ़ में इन करे नून उन्हनि हणी छॾियो आहे, इन करे आसानी थी आहे सम्झाइण जे लाइ। ठीकु आहे, हीअ हिन सां वञी मिलंदो निल हुस्ना, सही। अच्छा, हाणे ॿियो था अचूं, ॿियो मिसाल आहे हिकिड़ो ही हिते, हाणे यौमइज़िन हमज़तुल वस्ल ऐं लाम साकिन, हिनखे कीअं पढ़बो, हीउ जेको हिकिड़ो लफ़्ज़ आहे ख़तमु थियो तनवीन ते, ॿियो लफ़्ज़ शुरू थियो आहे हमज़तुल वस्ल सां, त हिनखे छा पढ़बो, यौमइज़ निल मसा, यौमइज़ माना हिननि तनवीन मां हिकिड़ी फतह या कसरा आहे न, हीअ हिकिड़ी रखबी ऐं ॿी में नून खे कसरा ॾिबी। ठीकु थियो, कीअं थींदो, यौमइज़ निल मसाक। जेकॾहिं काथे क़ुर पढ़ो ऐं या मदीने पाक में माण्हू वेठो, मके पाक में इंशाअल्लाह असां सभिनी खे नसीब करे, ख़ासि तौर ते रमज़ान करीम में, उते तव्हां पढ़ो था पिया, तव्हांखे हिते नज़र अचे थो पियो हमज़तुल वस्ल भले लिखियलु न पियो हुजे, ही अलिफ नज़र अचे ऐं हितां तनवीन आहे, त तव्हां सम्झी वञो त ही हमज़तुल वस्ल आहे, ऐं हिनखे कीअं पढ़बो, यौमइज़ निल मसाक, हिकिड़ी हरकत पढ़बी। अचो, काफ़ी अमसलातुनि माना ही मिसाल आहिनि, एग्ज़ाम्पल्स कहिड़ा आहिनि हिते, मां असांजे उस्ताद जेके असां सेखारिया तजवीद में, हाणे इहा यौमइज़ निल हक़, क़ौम निल्लाह, करमा दे निश्तदत, नूह नहू, नूह गॾु पढ़ंदासीं त नूह थी वेंदो, पर जेकॾहिं असां मतिलबु इहो नूह निब नहू, इहो नूह बि न थींदो, नूह निब नहू, व अमवाल निक़तर ख़ैर लिल वसैयत। ठीकु, हुन खां पोइ हे आहे मुर्ताब निल्लज़ीन लिखियलु आहे हिन आयत में, हिते इहा आयत मां हिते हेठि खणी आयो आहियां, पोइ ॾिसूं था हिनखे कीअं पढ़बो, मुर्ताब निल्लज़ीन। अच्छा, उन खां हेॾो मुर्ताब, सही मुर्ताबा, ही हिन ते दमत आहिनि, न त हिन ते थींदो इहो फतत आहिनि, न ही दमत आहिनि, त थींदो मुर्ताब निल्लज़ीन। ऐं हीउ वरी ॾाढो सुठो आहे, हिनखे थोरो मिसाल सां सम्झूं था हेठि हली करे। ठीकु आहे, कीअं ॾिसो, ॾिसो ही यौमइज़िनिल हक़, हीअ आहे हिन जी आयत सूरह अल अराफ़ जी, इहा ॾिसो ही कीअं लिखियलु आहे, यौमइज़िनिल हक़, हिन में कीअं आहे, क़ौम निल्लाह, ही मिसाल पढ़ी आयासीं। ठीकु, हुन खां पोइ अॻिते हलूं था, नूह निबनाहू, सूरह हूद जी आई 11 नंबर आहे सूरह हूद। ठीकु थियो, हुन खां पोइ हीअ सूरह तौबा में आहे 9 नंबर सूरह तौबा। ठीकु, 24 नंबर हिन जी आयत आहे, अमवालु निक़तर, अमवालु निक़तर, ॾिसो लिखियो पियो। ठीकु, अॻिते हलूं था पिया, हीउ जेको आहे तमामु, ही आयत तमामु ज़बरदस्त आहे, हिते ख़तमु था कयूं घणे क़दुरु इंशाअल्लाह ताला। ॾिसो ख़ैर निल वसैयत, हिन जी माना ॾाढी ज़बरदस्त, हिन खे माना
रमज़ान करीम जे हिसाब सां मां माना बि खणी आयुमि त मुंहिंजो इहा ज़रूरी आहे असांखे रिमाइंडर। अलाह पाक हिन में फरमाए थो पियो त जॾहिं अवां मां सूर बक़रा आहे 2 नंबर हुनजी 180 नंबर आयत आहे, जॾहिं अवां मां कंहिं हिक खे मौत वेझो थिए, उहो जेकॾहिं कुझु माल छॾे त तॾहिं अव्हां ते माउ पीउ, पहिरियों माउ पीउ जी ॻाल्हि आई आहे, ऐं मिटनि लाइ चङाईअ सां वसियत करणु लाज़िम कई वई आहे। ठीकु आहे, इहो परहेज़गारनि ते लाज़िम आहे, जेके मुतक़ीन आहिनि न, माना असांखे वसियत करणु लाज़मी आहे। ज़रूरी न आहे त पोइ जॾहिं मौत अचे त पोइ त लाज़मी थी वई न, पर उन खां अॻु में वसियत करणु तमामु बहितर आहे। ऐं पहिरियों फ़ाइदो कंहिंजो हुजे, माउ पीउ जो, जीअं उन्हनि खे का तकलीफ़ न अचे। इनशा ताला अलासी असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब आहे। हीउ हिकिड़ो ॿियो मिसाल आहे। उन खां पोइ ही ॿिया मिसाल आहिनि हिननि आयतुनि जा। हिन में हिकिड़ी तमामु अहम शइ मां ॾेखारणु चाहियां थो, त पोइ इनशा सेशन ख़तमु था कयूं पिया। ॾिसो ही छा लिखियलु आहे हिते, इल्ला नुफूर निस्तिकबार। ठीकु, जेकॾहिं असां हिते आयत ते अमल कंदासीं त थींदो नुफूरा, पर जेकॾहिं गॾु पढ़ंदासीं त नुफूर निस्तिकबार। ठीकु थियो, हीअ आयत 40 सूर गाफ़िर, हिनखे अल मोमिन बि चवंदा आहिनि, 2 नाला आहिनि सूरत जा। पर हिते असां जॾहिं अचूं था पिया, हीअ 41 नंबर सूरत आहे कंहिंजी, इहा इन ई हिन जी आहे, आयत जी, सॉरी सूरत जी आहे 40 जी। ठीकु आहे, हिन में वरी अचे थो इल्ला नुफूरा, हिते बि त तनवीन आहे, पोइ हिते नून छो कोन्हे? ही हमज़तुल वसल न आहे, नून इन करे कान्हे छो जो हिकु त हिते हमज़तुल वसल कोन आयल आहे, ॿियो हीअ लफ़्ज़ हिनखे पंहिंजी हिते हरकत आहे न, इन करे हिनखे हिन सां गॾाइण लाइ एॾी ज़रूरत नून कोतरी ज़रूरत कोन्हे का। हीअ अलॻि लफ़्ज़ आहे, हीअ अलॻि पंहिंजो हिनजी हरकत आहे, हिनखे पढ़ी सघिजे थो पियो, हिन वांगुरु न आहे। ॾिसो था, वध न आहे इन करे। ऐं हीअ वसल हीअ छा हूंदो आहे, हिनखे हमज़त इहो हफ़्ज़ ज़ाइद आहे, जॾहिं फतह ते ॾींदा आहिनि त असां अलिफ़ ॾींदा आहियूं, छो जो हिनखे जीअं असां सुकून कजे त पोइ हिनखे कीअं कजे, नुफूर न आहे पढ़णो हिनखे, इल्ला नुफूर ईअं नथा करे सघूं, हिनखे पढ़ नुफूरा, इन करे अलिफ़ लॻल आहे, सुकून जे लाइ अलिफ़ इस्तेमालु थींदो आहे। ठीकु थियो, उन खां पोइ ही वेलुल कुल हुमज़तुल मज़ा पढ़ंदा आहियूं असां, इन में बि ॾिसो लुमज़ते निल्लज़ी, ही वेल आहे उन्हनि जे लाइ, ख़ासि तौर ते रमज़ान करीम में इहा गिला ग़ीबत इहा छॾियूं न, वेल आहे इहो। रमज़ान करीम में त तमामु एहतियात करणु खपे, ऐं रमज़ान करीम में एहतियात करे अॻिते हलणु खपे, इहा प्रैक्टिस इनशा ताला अल्लाह से क़बूल कंदो इनशा ताला। अच्छा, हिन में साॻी ॻाल्हि अथव, ॾिसो अज़ाबन अलीम निल्लज़ीन, त ज़रूरी न आहे त अलीमन जाते अचे उते असांखे गॾाइबो न, ॾिसणो पवंदो त निशानियूं कहिड़ियूं आहिनि, अखर कहिड़ा आहिनि। काफ़ी मिसाल आहिनि जेके सूरतुनि में आया आहिनि, हितां जितां मां कढियो आहे उनजी मां वेबसाइट बि रखी आहे, त किथां असांखे ॾिठो आहे, हीअ नीतन कढियो आहे हितां। ठीकु, हिन खां पोइ ही जेको हिकिड़ो आख़िरी इहा ॻाल्हि ही चवंदा न, शीब निसमाए मुनफ़तरन बि कान वादू मफ़ुला, शीब चइबो आहे हिनखे वॾे अच्छे मथे वारे खे। ठीकु आहे, ऐं जो मनितल आहे इहो शाहबामा, शाहिब माना अच्छे मथे वारो, शीबन माना अच्छे मथे वारा, उहा छा कंदी, ॿारनि खे ॿुढो करे छॾींदी, उहो ॾींहुं अहिड़ो आहे। हिते पंहिंजो सेशन ख़तमु था कयूं। अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु, सम्झणु ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सेखारण में का ग़लती थी आहे त अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। ओवर टू नीम साहब।